अफ़सोसनाक ख़बर मूंखे ॾियूं। कराची जे शहर फैसल ते बलोच पुल वटि कार कल्टी थी आहे। हिकु ॼणो फोत थी वियो आहे। हादसे सबबि 2 ॼणियूं औरतूं पिणु ज़ख़्मी थी पयूं आहिनि। अफ़सोसनाक ख़बर मूंखे ॾेई रहिया आहियूं। कराची जे शहर फैसल ते बलोच पुल वटि कार हादसो पेश आयो आहे। हिकु कार कल्टी थी आहे जंहिंमें हिकु ॼणो फोत थी वियो आहे। हादसे में 2 औरतूं पिणु ज़ख़्मी थी पयूं आहिनि। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर मूंखे ॾेई रहिया आहियूं। कराची जे शहर फैसल ते बलोच पुल वटि कार कल्टी थी पई आहे। हिकु ॼणो फोत थी वियो आहे। 2 ॼणियूं औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। कराची जे शहर फैसल वारे इलाइक़े ते शहर फैसल रोड ते बलोच पुल वटि कार कल्टी थी पई आहे। हिकु ॼणो फोत थी वियो आहे। हादसे में 2 ॼणियूं औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि।